الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يخشى الله من عباده العلماء صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين स्टेज जलवगर अहले सुन्नत जा मुक़्तदर उलमाए किराम मशाइख इज़ाम सादात इज़ाम ऐ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाईरो अल्लाह जा लख शुक्राना जे मालिक करीम असां खे अज हिन रहमतुन वारी बरकतुन वारी भलायुन वारी महफिल में हाज़री जी सआदत नसीब कई। आवाज पहुंचे तो लेकिन तो पहुंचे तवज्जो मुझे कयो इंशाअल्लाह बगदाद शरीफ जा सज्जादा नशीन पीराने पीर दस्तगीर जा गादी नशीन भी तशरीफ फरमा थियण वारा आहिनि उलमा मशाइख जा दीदार भी थींदा कुछ थोरो तवज्जो करे मुझे सोने नबी जा मिठा मिठा बोल ॿुधो मदीने वाले साईं जूं सोनियूं हदीसूं ॿुधो त तव्हां जे मथां बदी रहमत वसे हीअ जे महफ़िल में अज रब करीम असां खे हाज़री जी सआदत नसीब कई आहे। हीअ का आम महफ़िल नाहे ही का आम मजलिस नाहे मगर ही उलमा सुलहा अल्लाह जे नवाज़िल अल्लाह जे मक़बूल माण्हुनि जी महफ़िल जे महफ़िल में तव्हां हिक स्टेज ते सवन जे तादाद में अल्लाह जे प्यारनि वलियनि जा दीदार कंदो वरी भी चो सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत इमाम तबरानी रिवायत आने थो आकाए दो जहां फरमायो इदा मररतुम बिरियादिल जन्नत फरतऊ जदे तवा जन्नत जे बागन खां गुजरो बेहिश्त जे बागन वट अचो त तवा जन्नत जा मेवा खाईंदा कयो जन्नत जा लजीज मेवा खाईंदा कयो कील या रसूल अल्लाह वमा रियादुल जन्नह सहाबा ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जन्नत जा बाग केड़ा है जन जा मेवा असी दुनिया में खाऊं उहे दुनिया में जन्नत जा बाग केड़ा है मदीने वाले साईं फरमायो काल मजालिसुल इल्म इल्म वारी मजलिस आलमन वारी मजलिस यो जन्नत जो बाग हो अञा भी हां न ठारियो टटे वारा हिकड़ो बेरो वरी चो सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ने खारी दी खुदा कदो खुश हुंदे सदाई अजीज भा ही उआ महफिल जेके मदीने वाले साईं जन्नत जो बाग करार ॾिनो बाग जे अंदर तरह तरह जा मेवा भी हुंदा आहिनि खुशबूदार गुल भी हुंदा आहिनि बाग जे अंदर गुलाब जा गुल मोती जा गुल चंबेली जा गुल राबेल जा गुल बाग जे अंदर तरह तरह जा मेवा हुंदा आहिनि हिन स्टेज खे मदीने वाले साईं जन्नत जो बाग करार ॾिनो हिन
बागीचे जे अंदर कादरी गुल भी कहां के नजर ईंदा हिन स्टेज ते चिश्ती सोरवर्ती नक्शबंदी गुल हर गुल की खुशबू पंहिंजी हर मेवे जो जायको पंहिंजो फटे वारा केॾा खुश नसीब आयो जो अॼु तव्हां खे रब अहिड़ी जन्नत वारी महफिल में हाज़िरी जी सआदत मिली। सुभान अल्लाह। जस हुजे रब जी लख रहमत हुजे उस्तादुल उलमा हजरत किबला मुफ्ती अब्दुल रहमान जे मथा जंहिंजो वजूद ठठे वारनि जे लाइ सिंध वारनि जे लाइ अल्लाह जी रहमत जो फिकर आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो ही उहा महफिल आहे ही आलमनि जी महफिल आहे ही अल्लाह जे सालिहनि जी महफिल आहे जंहिंजे ॾिसण जंहिंजी ज़ियारत करण गुनाह मेटबा आहिनि दर्जा बुलंद थींदा आहिनि। अहिड़ी महफिल में अचण वारा नितोड़ा बि सतोड़ा बणिजी मोटंदा आहिनि। अहिड़ी महफिल जे अंदर अल्लाह ताला जन्नत जा चिठा तक़सीम फरमाईंदो आहे। पोइ छा था चओ तव्हांखे बि जन्नत खपे बेहश्त खपे। सुभान अल्लाह। मदीने वाले ताजदार फरमायो वमन युरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन जंहिंखे अल्लाह चाहींदो आहे जंहिंखे रब खैर ऐं आफियत नसीब फरमाईंदो आहे उनखे रब दीन जो इल्म दीन जी ॼाण दीन जो फिक्र नसीब फरमाईंदो आहे। इहा अल्लाह जी रज़ा है जंहिंते रब राज़ी थींदो आहे। फटे वारा असां समझंदा आहियूं जेके माड़ियूं हुजनि बाग बंगला हुजनि इने ते रब राज़ी आहे पर मदीने वारो तो फरमाए जंहिंखे दीन जो इल्म मिली वञे इने ते अल्लाह राज़ी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत से मिली चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। सही बुखारी के अंदर सही मुस्लिम के अंदर हदीस जो रावी मदीने वाले साईं जो हसाबी हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु से रिवायत करे मदीने वाले ताजदार फरमायो इन्नमा अना कासिमुन व युतिल्लाह अल्लाह दींदो मां मोहम्मद बंदींदो। साईं फरमाइनि था मुस्तकीमन हत्ता तक़ूम अस्साअ हत्ता याती अमरुल्लाह। साईं फरमाइनि था मुंहिंजी उम्मत हमेशा सिधे रस्ते ते हूंदी सिधी राह ते हूंदी। मुंहिंजी उम्मत जी हिकु जमायत हक़ जे रस्ते ते क़ाइम हूंदी ताजो क़यामत क़ाइम थींदी। मुंहिंजी उम्मत में उहा सालियन की जमायत हूंदी जेकी हर वक्त अल्लाह जे दीन जी प्रचार चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। इमाम तबरानी रिवायत आंदी मुझे आका फरमायो या अय्युहन नास इन्नमल इल्मु बित्तअल्लुम। ए इंसानो इल्म उनखे मिलंदो जेको इल्म पिराइण जी कोशिश कंदो आहे। अव्वल फिक्र बित्तफक्कुह फिक्र
उन्हें खे मिलंदो जेको फिक्र जे हासिल करण जी कोशिश कंदो आहे वमयुरिदिल्लाहु बिही खैरन युफक्किहु फिद्दीन जे सारे भलाई जो इरादो कंदो आहे जेके अल्लाह नवाज़ण चाहींदो आहे उन्हें खे दीन जो इल्म नसीब कंदो आहे माल जे ॾिने सां रब राज़ी न थींदो आहे बाग बंगलनि जे मिलण सां अल्लाह राज़ी न थींदो आहे धन दौलत जे मिलण सां रब राज़ी न थींदो आहे रब उन्हें ते राज़ी आहे जेके दीन जो इल्म नसीब थींदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह इमाम तबरानी हजरत अब्दुल्लाह बिन आमिर बिन आस का रिवायत आंदी मदीने वाले मीर फरमायो कलीलुल इल्म खैरुम मिन कसीरिल इबादत घणी इबादत खां थोरो इल्म भी भलो इबादत केतरी भी करे पर थोरो इल्म मिले थोरो ज़रो इल्म जो घणी इबादत खां वधीक रब वटि प्यारो आहे इबादत कॾहिं क़बूल पवंदी जॾहिं इल्म हूंदो इल्म ईमान इल्म अॻुवा इबादत उन्हें जे पुठियां हलण मदीने वाले साईं फरमायो त जंहिंखे रब नवाज़ींदो आहे उन्हें खे ई पंहिंजे इल्म जी दौलत चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मन सलक तरीकन यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहु तरीकन इलल जन्नह मदीने वाले साईं फरमायो जेको इल्म हासिल करण जे लाइ रस्ते ते हले थो रस्ते में पंधु करे थो इल्म हासिल करण जे लाइ के मदरसे में दाखिल थियो के आलिम जी मजलिस में वियो के अल्लाह जे प्यारे सालिया आलिम जे महफिल में जेको पंधु करे हले थो मदीने वाले साईं फरमायो रब उन्हें जे लाइ जन्नत जो रस्तो आसान करे छॾे जेको दीन जे इल्म जे रस्ते में थो हले इहो ॼण जन्नत जे रस्ते ते हली रहियो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो जेको माण्हू इल्म हासिल करण जे लाइ हले थो व इन्नल मलाइकत लतदअ अजनिहतहा लितालिबिल इल्म रिदम बिमा यसना अल्लाह जा नूरी मलाइक पंहिंजा नूरानी पर उन्हें जे पेरनि जे हेठां विछाईंदा आहिनि आलिम रस्ते ते हलंदो आहे उन्हें जे कदमनि जे हेठां मलाइक पंहिंजा पर विछाईंदा आहिनि छो इहो हलण रब खे वणे थो इल्म हासिल करण अल्लाह खे वणे थो इल्म जी सआदत जंहिंखे नसीब थी वई उन्हें जी दुनिया भी कामयाब उन्हें जी आखिरत भी कामयाब सुभान अल्लाह जस हुजे किबला मुफ्ती अब्दुल रहमान साहब चरखे जने वडी जमार के बावजूद जिस्मानी कमजोरी के बावजूद भी हेडी वडी दीन की खिदमत कन
पिया हेतिरा आलिम हेतिरा हाफ़िज़ जंहिंजे मदरसे मजा तैयार थियनि पिया मुंहिंजा दोस्तो ही फटे वारनि जे लाइ मुफ्ती अब्दुल रहमान जो वजूद अल्लाह जी रहमत रब जी नेमत पर दोस्तो असां सिंध जा माण्हू अक्सर इहे ॾिठो वियो आहे आलिमनि मशाइखनि बुज़ुर्गनि जे ज़िंदगी में उनजो क़दुरु न कंदा आहिनि वफ़ात करे वञण खां पोइ कुपा ठाहींदा पड़ विझंदा पकियूं कपड़ूं बंधंदा पोइ उन्हनि ते सुखम वासींदा पर ज़िंदगी में उनजो क़दुरु न कंदा आहिनि फटे वारा क़दुरु कयो हिन मदरसे जो क़दुरु कयो हिन मुफ्ती साहब जो क़दुरु कयो हिन आलिमनि जो क़दुरु कयो जेके तकड़े ते वेही तव्हांजे बच्चनि खे क़ुरान जो दीन जो इल्म सेखारे रहिया आहिनि अज़ीज़ान मोहतरम मदीने वाले ताजदार फरमायो कुन फि दुनिया आलिमा दुनिया में तू आलिम बणजी वञ इल्म वारो बणजी वञ भला जे आलिम न बणियो ही औ मुतअल्लिमा या तो उन्हनि जो शागिर्द बणियो आलिमनि जो शागिर्द थी आलिमनि वटि वञी पढ़ इल्म हासिल कर भला जे इहे बि नथो करे सघी ऐं मुस्तमिया वञी आलिमनि जी कचहरी ॿुधंदो कर उन्हनि जी महफ़िल में वेंदो कर उन्हनि जी ज़ियारत कंदो कर आलिम जी ज़ियारत करण बि अल्लाह जी इबादत लिखी सुभान अल्लाह अॼु स्टेज ते केतिरा आलिम आहिनि केतिरा अल्लाह जा बरगुज़ीदा सालिह बाना आहिनि फटे वारा जंहिंजी अॼु तूं ज़ियारत करे रहियो ही पर हेड़ी महफ़िल मुहाबो थी मुफ्ती अब्दुल रहमान साईं चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो जिन्हें क़यामत जो ॾियारो थींदो हज़रत अबू उमामा खां रिवायत आकाए दो जहां फरमायो युबसुल आलिम वल आबिद क़यामत जे ॾियारे हिकिड़े आबिद खे बि उथारींदा हिकिड़े आलिम खे बि उथारींदा ॿई अल्लाह जे साम्हूं पेश थींदा फयुक़ालु लिल आबिद उदखुलिल जन्नह आबिद खे रब फरमाईंदो वञ जन्नत में ओ आबिद ओ ज़ाकिर ओ अल्लाह के याद करण वारा ओ रात जो उथी ज़िक्र करण वारा ताजुद पढ़ण वारा हल तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुली विया आहिनि आबिद खे हुकुम मिलंदो जन्नत में वञण जो ऐं आलिम खे हुकुम मिलंदो पीउ आलिम पीउ आलिम बीठो हूंदो आबिद जन्नत में हलियो वेंदो दुनिया वारा ॾिसंदा महशर जे मैदान वारा ॾिसंदा त अॼु शायदि आबिद जो दर्जो मथे थी वियो जो आबिद जन्नत में हलियो वियो आलिम खे बीहारियो वियो आहे रब फरमाईंदो आलिम तूं अकेलो न वञ ही महशर जो मैदान अथई सुञाण जन जन जी तूं सिफारिश कंदे उन्हनि खे बि पाण सां गॾाए जन्नत में सुभान अल्लाह फटे वारो आबिद हिकिड़ो सिर तगाए जन्नत ॾे वेंदो पर आलिम राज पाण सां रलाए जन्नत ॾे वठी वेंदो जे आलिम जी ख़िदमत कई जे आलिम जो मदरसो ठाहियो जे आलिम जी मस्जिद ठाही जे आलिम जे पुठियां जुमे जी नमाज़ पढ़ी जे आलिम जे माली ख़िदमत कई आलिम उन्हनि सभिनी जी रब वटि सिफारिश कंदो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे में सभ खां पहिरीं शफ़ाअत करण वारी ज़ात मोहम्मद जी हूंदी अना अव्वलु शाफ़िन व अव्वलु मुशफ़्फ़ा सभ खां अव्वल शफ़ाअत करण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि जंहिंजी शफ़ाअत सभ खां अव्वल क़बूल कई
थींदी उहा बि साथ मदीने वारे साईं जी हूंदी। साईं फरमाइनि था त पोइ नबी सिफारिश कंदा, नबीअनि जी शफ़ाअत खां पोइ सुफ़ल उलमा आलिमनि खे आंदो वेंदो। आलिमनि खे रब फरमाईंदो हे आलिमा ही पूरो महशर जो मैदान अथव, जन जन खे सुञाणो था, जन जन जी तव्हां सिफारिश कंदो अॼु उन्हनि जे लाइ जन्नत जा दर रब खोले छॾे। पुट अॼु तूं आलिम खे मुल्लो थो समझी, मौलवी थो समझी, घटिया नज़र सां थो ॾिसी, पर यादि रखजांइ क़यामत जे ॾिहाड़े आलिम हज़ारनि खे छॾाए जन्नत जो हक़दार बणाईंदा। अज़ीज़ान मोहतरम, इन जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त इल्म हासिल कयो, इल्म हासिल कयो, इल्म जी तलाश कयो, खुद आलिम बणजो, पंहिंजे बच्चनि खे आलिम बणायो। मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾिहाड़े यबअसुल्लाहुल इबाद यौमल क़यामत सुम्मा युमय्यिजुल उलमा, जॾहिं सभिनी माण्हुनि खे रब जे अॻियां उथारे बीहारियो वेंदो, महशर जे मैदान में हड़ई गॾु कया वेंदा, पोइ उन ॾींहं ते मदीने वारे साईं फरमायो त आलिमनि खे रब जुदा कंदो, तमीज़ थींदी, आलिमनि खे रब इज़त ऐं एज़ाज़ जा दर्जा अता फरमाईंदो। मुंहिंजा दोस्तो, आलिमनि खे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू उहो एज़ाज़, उहो शरफ़ अता फरमाईंदो जो दुनिया ॾिसंदी। आलिमनि जे लाइ नूर जा मिंबर लॻाया वेंदा, अला मनाबिरिन मिन नूर व इन वजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूर। आलिमनि जा मिंबर कुर्सियूं नूर जूं हूंदियूं, आलिमनि जा कपड़ा नूर जा हूंदा, आलिमनि जे चेहरनि ते नूर हूंदो। उन ॾिहाड़े ते ख़बर पवंदी त अल्लाह वटि आलिमनि जी इज़त चाहे, ताज़ीम चाहे, तकरीम चाहे। दोस्तान मोहतरम, अॼु हिन भलारी महफ़िल में असां सभई यादि कयूं त आलिमनि जी इज़त कंदासीं। चओ आलिमनि जी, आलिमनि सां मुहबत रखंदासीं, आलिमनि जी ख़िदमत कंदासीं ऐं पंहिंजे बच्चनि खे बि दीन जो इल्मु पढ़ाईंदासीं, पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारींदासीं। मुंहिंजा दोस्तो खुशबख़्त आहिनि उहे जिन जा बच्चा आलिम थिया, जिन जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ थिया। उन्हनि जे लाइ दुनिया में बि इज़त आहे, क़ब्र में बि कामयाबी आहे, महशर में बि कामयाबी आहे। अल्लाह करीम असां सभिनी खे इल्म जी सआदत नसीब करे, असांजे बच्चनि खे दीन जो आलिम बणाए, क़ुरान जो हाफ़िज़ बणाए। रब करीम मुंहिंजा ही लफ़्ज़ पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलिया इल्लल बलाग।